मरुका दे खबर इए वेठो इंजन बेवा हो बस जे इंतजार में। शुक्र अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे घर में वेठो पंहिंजो कमाया तो पंहिंजो खावां तो वांगुर को वाठो न आहियां कंहिंजो। हाणे बस कर एतिरी ॾाढी न उथो रेस वॾे घुरायो अथई। हलण ई कर बाबा जल्दी कर उथ। रेस वॾे छो घुरायो आहे मूंखे? इहो हली तूं रेस वॾे खां पुछजां त तोखे छो घुरायो अथसि। हाज़िर हाज़िर सुल्तान हिन वक़्तु घर में कोन्हे, अचे त पोइ रेस जी हाज़िरी भरींदुसि। मलूक खान रेस तोखे अकेले खे घुरायो आहे, सॼी आका खे कोन घुरायो अथसि। उथो हाणे अॻ में थी। ॾिस वरियाम मूंसां ॾाढा ई न कर। जेकॾहिं तो मुंहिंजे ॿाह में हथु विधो न ऐं सुल्तान खे ख़बर पई त सुठो कोन थींदी। सुल्तान खे सुञाणींदो न। अरे धमकी कंहिंखे थोड़ी, मां तुंहिंजी अछी ॾाड़ीअ जो लिहाज़ थो कयां, न त ईअं खंभे खणी हलूं सां। उथ। मां सुल्तान खां सवाइ अकेलो न हलंदुसि, चयो मई अकेलो न हलंदुसि। रेस मूंखे चयो त मलूक खे गॾु वठियो अचे ऐं तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। न हलंदुसि। मलूक तुंहिंजा वॾा भलंदा, तूं छो न हलंदे? बराबरि इहो सच आहे त दुश्मन जो दुश्मन बि दोस्त हूंदो आहे। मां इन करे तव्हांजी मदद न करे रहियो आहियां त सालार खान मुंहिंजो दुश्मन आहे, बल्कि तव्हांजी मदद मां इन करे करे रहियो आहियां तव्हां सां ज़ुल्म थियो आहे ऐं मां ज़ुल्म जे सख़्त ख़िलाफ़ आहियां। ॻाल्हि गैरत जी आहे हाशिम खान, पर अहिड़ी तरह साज़िश कई वई आहे जो असांखे सम्झ में ई कोन थो अचे। असां विढ़ूं त कंहिंसां विढ़ूं? सभ खां अवल त असांखे ॿधरायो वियो ऐं उन खां पोइ प्रिय जी शादी बशूअ सां कराई वई ऐं बशूअ खे नशे जी लालच ॾेई उनखे ख़रीद कयो वियो। जीअं हुन सां रांदि विढ़ी आहे, असां बि हुन सां ईअं ई रांदि विढ़ंदासीं। जीअं सालार खान खे ख़बर पए त धक किथां आयो ऐं कीअं लॻो। मूंसां बि त इहो ई चकर थियो आहे न। सालार खान कंहिंसां बि सिधो न आहे विढ़ंदो। मुंहिंजो मासूम भाउ क़त्ल थी वियो आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर नथी पवे त कातिल केरु आहे। सम्झां थो त कातिल नादर खान आहे, पर चवनि था त नादर खान त न मुर्दा आहे न ज़िंदा आहे। हाशिम खान, नादर खान हाणे बहितर आहे, पर उहा हाणे हलिजे। हा भाउ सुल्तान, हाणे हलणु घुरिजे, काफ़ी देरि थी वई आहे। तूं फिक्र न कर सुल्तान, सालार खान जा अहिड़ा त वाइसर फेराईंदुसि जो यादि कंदो। ठीकु आहे रेस, हलूं था सदाईं गॾु, बचपन हुआ। मां थियण वारी आहियां। मां नादर जे ॿार जी मां थियण वारी आहियां। मां नादर सां कानूनी ऐं शरई तरीक़े सां शादी कई आहे, पर जॾहिं ही ॿार पैदा थींदो त छा दुनिया वारा हिन ॿार खे क़बूल कंदा? ही समाज हिन ॿार खे क़बूल कंदो? माण्हू मूं ते एतबार कंदा? अल्लाह, मां कंहिं खे यकीन ॾियाराईंदसि त ही ॿार हिलाली आहे। या अल्लाह, ही कहिड़ो इम्तिहान आहे? ही सभु मूंसां छा थी रहियो आहे? मां छा कयां? को रस्तो, को दग? मुंहिंजा मालिक मूंखे ॾस, मूंखे बर्बादीअ खां बचाए। ही कहिड़ो प्यार ॾिनो अथई मूंखे? जी सर। यस सर। पर सर रहे सालार खान ते त को बि केस दाख़िल न आहे, न NC दाख़िल आहे, न FIR दाख़िल आहे। मां कहिड़े बुनियाद ते हुन ख़िलाफ़ एक्शन खणा सर? जी सर।
हाशिम खान जो तो को भी माण्हू मूं वटि नाहे आयो। न सर, इहो त मूं ते इल्ज़ाम आहे मां कंहिंजी बि वंगार कोन पियो वहां। जी सर, मां हाणे ई वञी हाशिम खान सां मिलां थो। जी सर। ओके सर। यस सर। वॾी ॻाल्हि आहे, वॾा ऑफिसर बि वॾेरनि जे हथों ब्लैक मिलनि त पोइ असां ते कहिड़ी मयार आहे। हाणे त एसपी साहब बि फ़ोनियूं थो करे त वञ वॾेरे हाशिम खान जो मसइलो हल करे आ। हल सूबेदार सोडल, वांगारूं तूं बि वही आ। हा गोरा, ठीकु आहे, तूं अचे त कोई सोचता। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, ओके। मोतारोड़ा मलूक त तव्हांजे सॾ ते ई न पियो अचे, सफ़ा मुड़ुसु माण्हू थी वियो आहे। छोड़े असांजे टुकरनि ते पलजी पड़ो थियो आहे ऐं हाणे असांजो ई हुकुम नथो मञे। रईस, तव्हांजो हुकुम अखियुनि ते, मूं त रुगो वरियाम खे बस सफ़ाई ॾियण जी का ज़रूरत कान्हे का। तूं जेको कुझु करें थो मूंखे सभु ख़बर थी पवे ऐं तुवारा इहे गार्ड जेके गिदड़ बपकियूं ॾींदा था वतन न, इन जी बि सभु मूंखे ख़बर आहे। रईस, ज़ुल्म बि असां सां, दड़का ऐं जयमान बि असांखे, असांजी इज़त खे सरियाम नीलाम करे पोइ बि तव्हांजो अंदरि नाहे ठरियो। माण्हुनि जे ॻाल्हियुनि में न अच। तुंहिंजे धीउ खे मां इज़त जी नौकरी ॾिनी आहे। बराबरि हूअ मुंहिंजे बंगले ते ईंदी आहे, पर बंगले जी सफ़ाई करणु ऐं पंहिंजे मुड़ुस जे रज़ामंदीअ सां ईंदी आहे। रेसोड़ा सुल्तान ई परूब हिन जे इशारे ते भोलन वारा टप था ॾियनि। हे मलूक जेको आहे न, ॾिसण में मैसूणो अथई, अंदर में लाह थी लाह। मलूक सुल्तान खे सम्झाए छॾ त घणो उॾामण जी कोशिश न करे, छो त मूंखे उॾामंदड़ पखीअ जो शिकार करण में घणो मज़ो ईंदो आहे। रईस, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे जेकी तो कयो सो तोखे फबियो। असां कमज़ोर आहियूं, तुंहिंजो कुझु बि बिगाड़े कोन सघंदासीं, पर यादि रखिजांइ रईस, तोखे माफ़ कोन कंदासीं। तो ज़ुल्म कयो आहे, इन जी सज़ा तोखे अलाह ॾींदो। तूं असां खां ॾाढो आहीं, पर अलाह खां ॾाढो नाहीं, नाहीं अलाह खां ॾाढो। मोतारोड़ा, हे लतुनि जा भूत अथई भूत, ही ॻाल्हियुनि में थोरी सम्झंदा। कुंवर खे सम्झाए त हिननि खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झाए। हाणे वञ, सम्झाए वञी सुल्तान खे, बाक़ी न परूअ जा पर मां पाण ई पटींदुसि। जेकॾहिं सुल्तान ऐं परूअ ॿीहर का हरकत कई त पहिरियों पिरिया खे मारींदुसि ऐं पोइ तोखे। सॼे छेड़े जी जड़ तव्हां ॿई आहियो। हल हल हाणे, अरे ॾिसे छा थो, हल। तौबा तौबा, अल्लाह मुंहिंजी तौबा, अल्लाह साईं, अलाए माण्हू कीअं पिया हलनि। तौबा तौबा। छो अदी, ख़ैर त आहे न, मूंखे ॾिसी करे तौबा बि करी। पटको त वाह जो ॿधो अथई, पर अदा अहिड़े पटके ॿधण खां त माण्हू ॿुॾी मरे त ॾाढो सुठो। भाई मुरादी, मूंसां बदतमीज़ी न कर, ज़बान मुंहिंजे वात में बि आहे। आऊं तोसां बदतमीज़ी छो कंदुसि? न न मुंहिंजी मजाल, तूं त वॾो गैरतमंद पीउ आई ऐं तॾहिं त इहो पोतड़े जो 7 वटि ॾेई पटको ॿधो अथई न, शपर वटे पियो हली। हा मुरादी, मां गैरतमंद आहियां, पटको ॿधी शपर वटे घुमंदुमि, तोखे कहिड़ो इतराज़ आहे? वाह जी गैरत अथई, वाह जी गैरत अथई। चवे थो मुंहिंजी सदोरी खीर सां धोतल आहे, भॻी कान हुई, अगवा थी हुई या अगवा थी हुई। आख़िर तोखे पेट में सूर कहिड़ो आहे, फाट बि खणी? फाटंदी तवारी आहे सदोरी, जॾहिं इहो ख़ैर सां पुटड़ो ॼणंदी आहे ऐं तूं बि नानो थींदे, पाणे हिलाली हुजे या हरामी, नानो त थींदे न तूं। ज़बान खे लॻाम ॾे, वञी थी बक बक कंदी, मुंहिंजी धीउ अहिड़ी नाहे, वञी थी हुन ते इल्ज़ाम हणंदी। बसड़े अदा कावड़ न कर, सदोरी खे 3 महीनो पेट अथसि, आऊं त चवां थी देर न कर, जल्द हाणे ई परणाए छॾीसि। सतड़ो ॿार ॼणंदी आहे, पोइ बि घटि में घटि इज़त त बची वेंदव न। ख़बरदार मुरादी, कांभाणीअ में खड़ो न विझो, वॾी आई आहे गैरत वारी, नूंहं विकिणी करे पेट थी पाली ऐं मूंखे थी बेग़ैरत चवी। मां
जेको बि कयां पंहिंजी मर्ज़ी जी मालिकियाणी आहियां तूं जेको बि चवंदे न को मुंहिंजी सिहत को असर ई कोन थींदो। ऐं मूं वारी जेका नुंहुं अथई न सालार जे बंगले ते कमु कंदी आहे थां ॿोहारी थी करे रधो पको थी करे सॼो ॾींहुं वेचारी गीस मारो कंदी आहे। तुंहिंजी नुंहुं सोनी आहे बाक़ी मुंहिंजी धीअ पितल जी आहे। कुझु हया कर माए ख़ुदा जो ख़ौफ़ करे। अधा साले ॻाल्हि ॿुध मुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिरे न ओ जेका चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा मूंखे क़बूल आहे। ऐं आऊं त माई जी विख मां सम्झी वेंदी आहियां त हिनखे पेट आहे काओ महीनो अथसि। हा बाक़ी हाणे वधीक मर्ज़ी जो मालिक तूं आहीं ऐं वधीक छा चवां। सम्झदार त आहीं बाक़ी हाणे इहो गैरत जी ज़रिया अथव अलाए कोन अथव मर्ज़ी जा मालिक आहीं। नादिर असां ख़ानदानी माण्हू आहियूं ऐं हीउ सॼो राज असांजो आहे। बाबा साईं पंहिंजे हारियुनि सां औलाद जीअं मोहबत कंदो हो ऐं हारी बि असांखे अखियुनि में चांहियूं ॾींदा हुया। पर हाणे ईअं न आहे। हाणे ईअं छो न आहे? हाणे छा थियो आहे? बाबा जी वफ़ात खां पोइ सालार ख़ान ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। हू हारियुनि खे पंहिंजो ग़ुलाम बणाए हुननि ते हुक्मरानी करणु चाहे थो। अदा सालार ईअं छो थो करे? अदा खे ईअं न करणु घुरिजे। मां हाणे सालार ख़ान खे अहिड़ो ज़ुल्म करण जी इजाज़त हरगिज़ नथी ॾेई सघां। हुन जे ज़ुल्म खां त नंग बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। ऐं नादिर तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो बाबा जी इज़त ख़ातिर। हा दी मां बि तुंहिंजो साथ ॾींदुसि। मां ज़ालिम जी हिमायत नथो करे सघां। असांखे सालार खे रोकणु खपे ताकी ॿिया हारी हुन जे ज़ुल्म खां महफ़ूज़ थी सघनि। मां रोकींदुसि अदा सालार खे ऐं असांजी ज़मीनूं हाणे मां संभालींदुसि। केड़ियूं थी पटियूं पढ़ाई भाउ खे? केड़ा माई तो ते ज़ुल्म ते आहिनि? केड़ियूं नाजाइज़ियूं कयूं इन सालार तोसां? बानो मां तोसां ॻाल्हाइण नथी चाहियां। मां पंहिंजे भाउ सां थी ॻाल्हायां। नादिर खान ये जेका माई आहे न इहा शैतान जी नानी थई। इहा तहां ॿिनी भाइरनि खे वेढ़ाए हिन सॼी मिल्कियत ते कब्ज़ो थी करणु चाहे। सालार खान कंहिंसां ज़ुल्म कयो आहे? कंहिंसां बि ज़ुल्म नाहे कयो। तूं असांजे विच में दख़ल अंदाज़ी न कर। तुंहिंजे लाइ ख़ामोशी बहितर आहे। माई हाणे मां ख़ामोश न रहंदसि। तोखे तुंहिंजे सावरनि ॾे वापसि मोटाए पोइ साह खणंदसि। महिरबानी करे तव्हां पाण में न वियो। हाणे मां ठीकु आहियां। हारियुनि जा मसला मां हल कंदुसि। ही मुंहिंजे पीउ जो घर आहे ऐं तूं केरु थींदी मूंखे हितां कढण वारी? हा अचे सालार त मां तोखे चङी तरह थी ॾिसां। भली करें सूबेदार सोडल भली करें। मूंखे उम्मीद हुई त तूं ज़रूर ईंदे। रईस हाशिम खान एसपी साहब हुकुम कयो त मां तव्हांजी हाज़िरी भरियां। ॾिसो न रईस हाशिम खान असां त आहियूं नौकर माण्हू। आर्डर खे उभे करिणो थो पए। सूबेदार सोडल सॼी दुनिया खे ख़बर आहे त तूं हिकु ईमानदार पुलिस ऑफिसर आहीं। मज़लूमनि जो साथी आहीं ऐं ज़ालिमनि जो दुश्मन। रईस हुकुम कयो। खामखा हाणे शर्मसार छो था कयो? मुंहिंजो भाउ गुलमोहम्मद उर्फ़ गुल्लू क़तल थी वियो ऐं तो अॼु ताईं FIR ई न कटी। मां चाहियां थो त गुल्लूअ जे क़त्ल जी FIR फौरन कटी वञे। हाज़ुर साईं तव्हांजे हुकुम जी तामील थींदी। ॿी ॻाल्हि त सुल्तान जे फ़रियाद ते बि सालार ख़ान जे ख़िलाफ़ FIR कटी वञे। हुन पिरह जे इज़त ऐं आबरू ते हमिलो कयो आहे। हुनखे जिनसी हिरासमेंट कयो आहे ऐं 3 FIR हुन ते इहा काटी वञे त हुन असांजे ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे। हाशिम खान बिल्कुलु FIR कटींदुसि। छो न कटींदुसि? छो त मूंखे पंहिंजी नौकरी प्यारी आहे। हाणे जेकॾहिं तो बि इहे 3 FIR न कटियूं न त तूं बि हिते न रहंदे न ई वरी तुंहिंजी नौकरी रहंदी। कन खोले ॿुधी छॾ। ॿियो हुकुम रहिस वॾा? बसि 2 ॾींहंनि जे अंदरि FIR कटियूं वञनि ऐं माण्हू बि गिरफ़्तार कया वञनि। सम्झी वें या अञा बि खोले सम्झाई? सम्झी वियुसि रहिस सम्झी वियुसि। त पोइ ठीकु आहे। 2 ॾींहंनि खां पोइ मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। चाहे पी इहो वरी चाढ़ो वेठो आहीं।
वो मुंहिंजी मिठड़ीअ मां कुझु बि न आहे चांहि बि पीआं थो हमें फर्क़ु तोरे पवंदो अबा तोबा 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 ओ हाणे तो मानी बि ज़हर थी लॻे मुल्क जा हाल ॾिस कहिड़ी बि ॻाल्हि कई त वॾी ॻाल्हि थी ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे ख़ैर वारी कहिड़ो अबा इहा साले वारी छोरी न आहे इहा सदोरी छा ॿुधाई छोरी पेट सां आहे अबा पेट सां हा छोरीअ खे पेट थी वियो हाँ बा पर साले मञे ई नथो चए थो मूं वारी धी मसीत जो कखा हाँ पर सदोरी त भॼी वई न अरे अब्बा तोखे ख़बर आहे अलाए केतिरा ॾींहं वञी इन्हे गुल्लू वटि रही हुई शादी जी राति भॼी वई हुई गुल्लू वटि हुई पर पिणस तो मञे ई नथो का ॻाल्हि हुनजी मञे ई नथो न हाँ नो प्रॉब्लम सॼी ॻाल्हि वई त परुअ खे ॿुधाइण सियाणो माण्हू आहे सम्झी वेंदो ख़बरदार जो इहा ॻाल्हि कई अथई अबा इन सां ॻाल्हि न कजाए ऐं न त हुन छोरीअ खे कारी करे हरू भरू मारे छॾींदो हाँ तूं त वॾी कारीगर आहीं सॼी ज़िंदगी औरतुनि खे ॿार ॼणायासीं जाइपो कयोसीं तूं छो न थी हिन ॿार खे ज़ाया करे छॾियासीं हाँ साले खे केरु सम्झाए हाणे जेका बि ॻाल्हि चवां थी न तूं सम्झे थो त मुंहिंजी न्याणी ते इल्ज़ाम पई हाणे 5000 का ॻाल्हि चयोमांसि 5000 ॾे इन ॿार खे आउं ज़ाया करे थी छॾियां पर न मञे ई नथो हाँ तोखे बि मुंहिंजो हिकिड़ो मिंट ॿिन्ही हथनि सां सलाम आहे साले मञे कोन थो परुअ खे ॿुधाइणो न आहे और सुभाणे जो या चोरी ॿार खे जनम ॾेई वठे त पोइ त हो परू एॾो ख़तरनाक आहे जो ॿार जा बि टुकड़ा कंदो त हिन चोरीअ जी बि मुंडी लाहे छॾींदो पोइ केरु मोह ॾींदो मूंखे छा आहे बा भली छोरी ॿार ॼणे पोइ ॾिसजांइ आउं बि इहो ॿारड़ो खणी वञी साले जे हंज में रखंदसि भली पोइ पाया निपाइनसि Oh my lovely mother, मां चङाईअ जो दौर ई नथी हिकिड़ो मिंट ढुकणी वेठो हिननि 5000 कोन सवाइ असां बि हली वेंदासीं घबराए न मां वेठो बस बाला है इन्हनि जो मूंखे छा हुन पाणी आहे त मां अचो हिन में आहे अदीब मां ॾाढो परेशान आहियां महांगाई ॾाढी वधी वई आहे ॾोह महांगाई जो न आहे बसि कुझु तुंहिंजा लक्षण ई ठीकु न आहिनि अदीब कर्ज़ वधी वियो आहे मूं ते कलर ॿिज लाइ बि पैसा कोन्हनि के ऐं तपेदार ढल थो घुरे बैंक में टको बि कोन्हे को सेठ चए थो जेसि ताईं पोयां पैसा न ॾींदे तेसि ताईं मां कलर ऐं ॿिज न ॾींदोमांइ त पोइ इहे राम कहाणी मूंखे छो थो ॿुधाईं तूं सम्झण जी कोशिशि कर जेकॾहिं कलर ॿिज न मिलियो न त असां तबाह थी वेंदासीं इहा त मूंखे उन ॾींहं खां ई ख़बर हुई जंहिं ॾींहं खां तो मञियो संभाली तूं त हर नुक़सान जो ज़िम्मेवार मूंखे थी सम्झी तोखे ख़बर बि आहे त हिन साल फ़सुल सुठा कोन थिया पाणीअ जी खोट जे करे फ़सुल असुल सुकी विया सालार मुंहिंजो वात न खोल रहा है तुंहिंजूं शिकायतूं ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन पची पिया आहिनि जेकॾहिं तो पंहिंजा अफ़ाल न सुधारिया न त असांजे घर में वेला पइजी वेंदा मां तोखां मदद घुरी आहे मूंखे पैसा घुरिजनि तुंहिंजूं नसीहतूं न घुरिजनि मूंखे छा करिणो आहे छा नाहे करिणो इहो मां वधीक बहितर सम्झां थो पियो मूंखे अफ़सोस आहे मां तुंहिंजी का बि मदद नथी करे सघां मूंखे ख़बर आहे तुंहिंजे अकाउंट में पैसा पिया आहिनि जीअं ई फ़सुलु लहंदो मां तोखे पैसा वापसि करे छॾींदुमि मुंहिंजे अकाउंट में जेके पैसा पिया आहिनि न उहे तुंहिंजी बनी जा आहिनि ऐं न ई वरी तो कॾहिं मूंखे ख़र्चियूं ॾिनियूं आहिनि सो आई एम वेरी सॉरी माय ब्रदर अदा तगिया अस्सलाम वालेकुम बहुत ज़ालिया
चांहि त मूं पी छॾी, तो जो लाइ कीअं देरि कई आहे? हूअं त चांहि जी किटली चुल्हे तां लहंदी कान ई त ठक जे सलाम वराईंदो नी। अदा तगिल चवे तो मां चांहि पी अचां, भली मूंखे चांहि जी तलब कान्हे का। यार मोहम्मद साले मां त मिड़े तो सां पे कई मज़ाक खां। इहो ॿुधाए कीअं अचणु थियो आहे? अदा तगिया मुंहिंजी हालनि जी त ख़बर अथई। अफालर जी बि मूंखे ख़बर। अदा मां जहिड़ो बि आहियां पर तव्हांजो माइट आहियां। मूंखे भली केॾो बि धिकारियो पर मां फिरी गिरी तव्हां ई वठी। हज़ेण हुकुम कर, तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत कयूं असां? हुकुम कर बाबा। अदा तगिया रब पाक जो शान आहे, तोखे 2 पुटनि जो पीउ कयो ऐं मूंखे अल्लाह पाक 2 नियाणियुनि जो पीउ कयो। हाँ सही, जेका रब जी मर्ज़ी, बाक़ी तूं ई मां छा था करे सघूं यार। अदा तगिया नियाणियुनि जो बार आहे कुल्हनि ते, तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो केर बि न आहे। वेली मूंखां नियाणी वठ त मां बि वञी क़बर भेरियो थियां। मौज़रे ॻाल्हि त ॿुध, पंहिंजनि छोरियुनि जा तो लक्षण ॾिठा आहिनि। अॻे ई तोखां संग वठी मूं वॾे में वॾी ग़लती कई, अञा ताईं मां कंधु खणी नथो घुमी सघां। अदा तगिया हिन भेरे कुझु बि न थींदो। अॻे असां बेख़बर हुआसीं, हिन भेरे असां अखियूं खोले वेहंदासीं। ठीकु आहे, पहिरीं इन ॻाल्हि ते त सोचां, पोइ वरी वीचार कयां, पोइ तोखे ॿुधाईंदुसि। अदा तगिया तुंहिंजी वॾी महिरबानी। पोइ चङो मां हाणे हलां। हाशिम खान अंदर सड़ी, पर मूंखे अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त मां कुझु बि नथो करे सघां। सुल्तान तूं फिक्र न कर, सभु कुझु थींदो। नांग बि मरंदो ऐं रठ बि कान भॼंदी। न सालार खे त अहिड़ो सौखो कंदुसि जो इहो फटकी बि न सघंदो। अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त असां सालार जो कुझु बि बिगाड़े न सघंदासीं। न सुल्तान न, मूं सूबेदार सोढल खे मथां अहिड़ी त दॿ ॾियारी आहे जो टोड़ंदो अची हिते पहुतो। सिर्फ़ 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती अथसि। उन खां पोइ सालार खान ते 3 FIR दाख़िल थी वेंदियूं। हू बक़ाया ज़िंदगी जेल में गुज़ारींदो ऐं जेल में सड़ंदो रहंदो। बाप का जो हाशिम खान, सिंध जी हमेशा इहा तारीख़ रही आहे, जेल में हमेशा ग़रीब वियो आहे। वॾेरे खे कॾहिं बि जेल न आहे। अॼु ॾींहं ताईं कंहिं वॾेरे खे जेल थियो आहे त मूंखे साबित करे ॾेखारियो। सुल्तान तूं सचो ई, हिन दफ़े मां तारीख़ ई बदिलाए छॾींदुसि। ॾाढो मुश्किल आहे हाशिम खान। मुश्किल ज़रूर आहे पर अणथिणो न आहे। दुश्मन खे सिर्फ़ डंडे सां नथो मारे सघिजे, उनखे पैसे ऐं परेशानीअ जी मार ॾेई बि मारे सघिजे। हाशिम खान अञा ताईं सालार खान इहा आकर न आहे छॾी। सुबुह सां चाचे मलूक खे घुरायो, हुनखे घटि वधि ॻाल्हायो। सुल्तान सिर्फ़ 3 ॾींहं इंतज़ार कर, पोइ वेही ॾिसजां त हिन सालार जी कहिड़ी थी हालत थिए। सालार सुकीअ में फत कंदो, अहिड़ो त फत कंदो जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि फत कंदी आहे। हुन ॾींहं जो मूंखे बेसब्री सां इंतज़ारु आहे। हाणे आउं हलां थो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।